शांति हाणे त बाबा खे यादि था करूं। महात्मा प्रकृति के विषय में वेठी है, निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजी ॻाल्हि खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। मिठा श्री बाबा मध्य क्रम द्वारा सुनता मीठे मीठे मार सुनता जंहिंजी दिल वॾी हूंदी आहे न हुनजा भंडारा सदा भरपूर आहिनि। दिल वॾी न माण्हू सोचंदा आहिनि भई मुंहिंजी दिल वॾी आहे करे एॾो पैसो लॻाइनि था, सभिनि जी एॾी मदद करनि था ऐं हुननि जा को धन संपत्ति चीज़ सां भंडारा बि भरपूर आहिनि। हिकु माण्हू ये सोचतो वो तो थी स्थूल धन संपत्ति स्थूल चीज़ें बांटण जो संस्कार, लेकिन बाबा चए इसलिए बाबा आत्मा जे लाइ थो थिए। जिसमें से भक्ति आत्मा समझदासीं ऐं परमात्मा खे पंहिंजो पीउ समझदासीं ऐं विश्व जी सर्व आत्मायूं मुंहिंजा भाउ, विश्व जी सर्व आत्मायूं केर है मुंहिंजा भाउ। इसलिए संजीव भावना रहेंगी तभी इंसान जा भंडारा अर्थात स्वामी सब शक्तियों गुण परमात्मा जी हर ॻाल्हि जे लाइ जेकी भॻवान असांखे श्रेष्ठ मत ॾिनी अथई उहा असांजी बुद्धि में रहंदी। हिते इहा भंडारा भरपूर आहिनि। जंहिंजी दिल वॾी हूंदी अर्थात सभिनि खे पंहिंजो भाउ सम्झंदो, आत्मा आत्मा भाव ऐं परमात्मा खे पंहिंजे पीउ जे संबंध में यादि कंदो हूंदो, परमात्मा जी हर श्रेष्ठ मत मञी करे हलंदो हूंदो। सभु हिते माण्हू कंहिंखे रोटी थो खाराए, कंहिंखे पैसा थो ॾे, कंहिंखे कपिड़ा लटा थो ॾे, लेकिन जीअं आत्मा खे शक्ति खपे, जीअं आत्मा खे गुण खपनि, जीअं आत्मा खे सम्झ खपे, जीअं आत्मा खे पंहिंजी मुश्किलातुनि सां मुक्त थियण लाइ शक्ति खपे, हुन लाइ माण्हू छा चईनि कि भगवान खे यादि करो सभु ठीक थी वेंदो। मतलब कोई माण्हू अगरि रोज कंहिंखे रोटी बि खाराए, लेकिन हुन माण्हू खे रोटी जी ज़रूरत न आहे, हुनखे हुनजी ॾाढो की ॻाल्हि जे कारण दुख थो थिए, शरीर में ॾाढी तकलीफ़ थी थिए, तव्हां चओ भई रोटी खाओ, उहो रोटी खाई सघंदो, लेकिन मूंखे ॾाढो सूर थो थिए, सूर मूंखां सहन नथो थिए, मूंखे हिन ॻाल्हि जे कारण ॾाढो दुख थो थिए, मूंखे दुख सहन नथो थिए, त तव्हां हुनखे सहन शक्ति ॾेई सघंदा आहियो, तव्हां हुनजो दुख दूर करण लाइ हुनखे शक्ति ॾेई सघंदा आहियो कि हुनजो उहो सूर जे कारण या कंहिं बि ॻाल्हि जे कारण जो दुख थिए थो उहो परे थी वञे, हुनखे अहिड़ी कोई ॻाल्हि ॿुधाए सघंदा आहियो, अहिड़ी शक्ति ॾेई सघंदा आहियो। हुन लाइ माण्हू छा चई न भॻवान खे यादि कयो। मनुष्य आत्मा सिर्फ रोटी पाणी कपिड़ो लटो घर संपत्ति ॾेई सघंदी आहे, चीजूं वठी ॾेई सघंदी, माउ पीउ बि एतिरो ई करे सघंदो, लेकिन माउ पीउ कंहिंखे बि कोई सहन शक्ति जी ज़रूरत आहे त उहो ॾेई सघंदो, हुनखे सहन शक्ति न ॾेई सघंदो त उहो केरु ॾेई सघंदो, परमात्मा। ऐं ॿियो केरु ॾेई सघंदो, जेके आत्मायूं परमात्मा जी चए ते हलंदियूं त भॻवान हुनखे पंहिंजी शक्ति ॾींदो। अॼु आहे भॻवान निराकार, लेकिन माण्हू निराकार परमात्मा खे भॻवान खे माण्हू ॼाणनि नथा, उन पंहिंजी शक्ति जो ब्रह्मा विष्णु शंकर खे ॾिनई, लक्ष्मी नारायण खे ॾिनई, राम सीता खे ॾिनई, ऐं इहे अलॻि अलॻि धर्म स्थापकनि माण्हुनि खे ॾिनई, धर्म वारे माण्हुनि खे, जेका धर्म स्थापक माण्हू पूजंदा आहिनि न पंहिंजे पंहिंजे धर्म जे वॾनि खे पूजंदा आहिनि,
साधु संत भी सन्यासी भी साधना करने लगी अभी परमात्मा की शक्ति वठी कर दी। तो जे भगवान इन्हनि माण्हुनि खे शक्ति ॾिनई माण्हू उन्हनि खां वठनि था ॾिनई त सभिनि खे, लेकिन माण्हू भुलिजी विया आहिनि कि असां वटि बि शक्ति सोचनि था हिननि वटि शक्ति पोइ उन्हनि खां मांगनि था। तो बाबा चए थो कि मां उस परम पिता परमात्मा मूं वटि सभु शक्तियूं आहिनि, सभु गुण आहिनि, सभु ज्ञान आहे और तव्हां सभु आत्मायूं मुंहिंजा ॿार आहिनि। त मां तव्हां सभिनि खे पंज साधना जो तव्हांजो वरितो हुयो तव्हांखे कल्प पहिरियों ॾिनो हुयो, हाणे वरी ॾियण आयो। श्री द्वापर कलयुग में त वीचारनि जी वसी करे कर्म कंदे कंदे वो खत्म करे छॾियो पंहिंजी शक्ति। हाणे सुठा सुठा वॾा वॾा माण्हू बि भॻवान जे अॻियां झूरी था फैलाइनि, भॻवान खे चवनि था शक्ति ॾेई ॻोल्हे कोई भी नजर ॾेई छॾे, भॻवान ई ॾेई छॾिजो क्योंकि संजी आत्मा जो की उहो ई आहे ऐं उहो ई ॾेई छॾिजो। लेकिन जब माण्हू डायरेक्ट भॻवान खां नथा घुरनि, माण्हू भॻवान जा बि अलॻि अलॻि जीअं ब्रह्मा विष्णु शंकर लक्ष्मी नारायण ये परमात्मा जी जय ते हलिया त हिननि खे भॻवान शक्ति ॾिनी, हिननि जी पूरी राजधानी खे शक्ति ॾिनी। त परमात्मा चए थो कि हाणे इन रीति दिलि वधीक कीअं खुद खे आत्मा समझी करे ऐं परमात्मा खे यादि करो ऐं सभिनि जी आत्मा समझो ऐं जॾहिं असां परमात्मा खे यादि करे हुनजी चई ते हलंदासीं त असां में शक्ति ईंदी हुई। जीअं अगरि घर में बि माण्हू शइ ते हलंदो आहे त माउ पीउ पंहिंजो वरितो हुन ॿार खे ॾींदो आहे, ॿई खे बि ॾींदो, लेकिन दिलि सां त हुनखे ॾींदो न। उहो ई परमात्मा भॻवान जी चए ते हलण कि कीअं सोचो, कीअं ॻाल्हायो, कीअं कर्म करो, कीअं सभु कुझु करो, हुनजी चए ते हलण सां असां आत्माउनि में इहे गुण शक्तियुनि जो धन अची वेंदो। ये आत्मा जो धन आहे, ये भॻवान ई ॾेई सघंदो। असां कंहिं ॻाल्हि खे सहन करे सघूं, उहो सहन शक्ति हिकु धन आहे आत्मा जो। हिन में ॾाढी सहन शक्ति आहे, मतिलबु हुनखे भॻवान जो वरितो आहे छोकी उहो भॻवान खे सचे दिलि सां यादि कंदा आहिनि, छोकी भॻवान जी चए ते हलंदा आहिनि। अॼु माण्हू खे दुख परेशानियूं आहिनि, पुराणियूं ॻाल्हियूं भुलिजी नथा सघनि, इनजे कारण घड़ी घड़ी दुखी परेशान रोइण, हिक ॿिए खे बुरो भलो चइण, ॻाल्हाइण हिक ॿिए सां। कोई तव्हां नंढो कोई अॻियां निकिरी वञे त माण्हुनि खे केॾी दल थी थिए न, ये नंढी आई मूंखां अॻियां निकिरी वई, हले हिनखे छा को मूंखे ई सबबु कोन्हे, इहे जलण थियो न। हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पाट, असां छो कंहिंजे सां रीस करूं। हर हिकु आत्मा पंहिंजो पंहिंजो जीवन ठाहे थी, कोई आत्मा जीवन ठाहींदे ठाहींदे अॻियां निकिरी वई, तव्हां न निकिता हो त हुनमें हुनजो छा कुझु। माण्हू ईअं हिक ॿिए सां जली करे वैरभाव रखी करे पोइ हुन ॿियनि जे जीवन खे बिगाड़नि, पोइ हुन सां ख़ुदि जो जीवन त न सुधरंदो। त बाबा चए थो कि ॾिसो जंहिं वटि सहन शक्ति हूंदी आहे दुख में बि सुख जो अनुभव कंदो आहे, दुख में भी दुखी न थे, परेशानी में भी परेशान न थे, सदा दिल सां साम्हूं मुख सां थोड़ा बेफिक्र बादशाह हल्को रहंदो आहे, परमात्मा जो प्यारो हूंदो आहे, उन आत्मा खे भॻवान जो धन प्राप्त हूंदो, उन आत्मा खे भॻवान जो धन प्राप्त हूंदो आहे। माण्हू वटि स्थूल धन संपत्ति आहे, लेकिन ॾिसो वॾा वॾा माण्हुनि खे बि जॾहिं बीमारी थींदी आहे त वो हुनखे सहन न करे सघंदा आहिनि। मूं वटि इहो दुख अची वियो, मां त एॾो पैसे वारो आहियां, मूंखे बीमारी कीअं थी वई, मूं वटि एॾो दुख छो थियो, मां कंहिंजो बुरो कयो, त ईअं थींदो। हुन वॾे माण्हू खे धन संपत्ति आहे, लेकिन परमात्मा जो आत्मा खे शक्ति ॾींदो न, उहो न आहे।
भगवान जो धन आए परमात्मा जो आत्मा के गुण ज्ञान ॾींदो न उहो न माण्हू थोरो बि ॿाहिरां जो धन संपत्ति घर बार कपड़न के ॾिसे थो लेकिन अंदर आत्मा में अगर सहन शक्ति न आहे समाइण जी परखण जी सुठी शांत खुशी न रही सघंदा आहियूं मतलब तव्हांखे परमात्मा जो जेको धन ॾींदो आहे न भगवान असांखे इहे गुण शक्तियूं सम्झ इहे न आहे असां त कागज जो टुकड़ा आहिनि हाणे आग लॻी सभु जली कहिड़ी धन संपत्ति जो छा अभिमान रखो न हाणे आग लॻी सभु घर चीजूं सभु जली वेंदियूं जीअं आत्मा में शक्ति हूंदी उही विजय प्राप्त कंदी त माण्हू ॾिसो कॾहिं कुझु थोरो बि थिए थो न हाओ अरे छा थियो असां सां ईअं कीअं थियो असां बेड़ा हुआ अरे तव्हां वटि संपत्ति आत्मा जेकी शक्ति भगवान ॾींदो आहे सम्झ ॾींदो आहे गुण ॾींदो उहो त आहे ई न त उहो परमात्मा ॾींदो त उहो अगरि असां उनजा भंडारा भरपूर हुजण कोई बि शइ मूंखां सहन नथो थिए हाणे बसि असां एतिरी शक्ति हुजणी खपे त परमात्मा खे यादि करे हुन आत्मा खे सहन शक्ति ॾेई सघे उहो ॻाल्हि खे हुन दुख खे सहन करे सघे असां हुनखे सहन शक्ति ॾेई सघंदा कि तव्हांखे चए बसि मूंखां हीअ ॻाल्हि सहन नथी थिए त हुन समय संकल्प कजो कि तव्हां त सहनशील आत्मा आहियो सहन करे सघंदा आहियो त परमात्मा जे ॿार सहनशील आहिनि परमात्मा खे यादि करे असां कंहिंखे बि चईंदासीं न त असां उन्हनि खे सहन शक्ति ॾेई सघंदा आहियूं तव्हांखे चए मुंहिंजे जीवन में त ॾाढो दुख परेशानी तव्हां उन्हनि खे चई सघंदा आहियो न तव्हां त परमात्मा जो सुठी आत्मा आहे शक्तिशाली आत्मा कोई तव्हांखे चए मां त ॾाढी परेशान आत्मा आहे ॾाढी उदास रहेंदी तव्हां चओ त सर्व परेशानियुनि सां मुक्त आत्मा आहे सदा ख़ुशी में रहण वारी आत्मा ईअं असांखे आत्माउनि खे असां गुण शक्ति ॾेई सघंदा आहियूं परमात्मा खे यादि करे त माण्हू छा थो करे कोई चए थो मूंखां सहन नथो थिए मां ॾाढी दुखी थी आहियां ॾाढो परेशान थी आहियां साम्हूं वारो सोचे थो हा वीचारी ॾाढी दुखी आहे ॾाढी परेशान आहे त तव्हां हुनखे छा ॾिनो ॿियो ई दुखी चईंदे तव्हां हुनखे दुख ॾियो था न ॿियो हुनखे हुनजे लाइ ईअं चओ न की ॾाढी सुठी आत्मा आहे ॾाढी सुठी आत्मा आहे परमात्मा खे त लोईअ में आहे इहे त चओ कि न कोई चए तव्हांखे मां ॾाढी दुखी आहियां चओ न परमात्मा तव्हांखे सदा सुखी रखंदो पर अॼुकल्ह त माण्हुनि खे चओ त भॻवान जे लाइ बि चवनि था भॻवान त मूंखां ॾाढो गुरू कयूं मूंखे छा सुखी रखंदो भॻवान हमेशह सभिनि जी मदद कंदो कंहिंखे दुख ॾींदो न आहे बाबू चए थो इहे असां कॾहिं ॾेई सघंदासीं जॾहिं असांजी दिलि वॾी हूंदी जॾहिं असां सभिनि खे पंहिंजो भाउ सम्झंदासीं न सभी आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि सभी आत्माउनि जो पीउ हिकु परम पिता परमात्मा आहे और रोज सुबुह जो घड़ी घड़ी यादि रखो मां शक्तिशाली आत्मा मुंहिंजे आत्मा में सर्व शक्ति सर्व गुण सर्व ज्ञान आहे हर कर्म करके परमात्मा खे यादि करो वो जीअं चए थो उहो कमु कंदासीं त असां में उहा शक्ति अची वेंदी सामने वो शक्ति थी तो सभिनि खे बि ॾेई सघंदासीं ॿियनि खे ॾियण लाइ असांजो भंडारा भरपूर हुजे तव्हां असां अगरि दुखी परेशान घड़ी घड़ी कोई कॾहिं काथे थो परेशान करे कोई कीअं थो परेशान करे कोई कीअं थो दुखी करे असां अगरि ईअं थींदासीं त असां कंहिंखे ख़ुशी ॾेई सघंदा आहियूं असां कंहिंखे सुख ॾेई सघंदा आहियूं भई अगर असां घड़ी घड़ी दुखी थींदा रहंदासीं असांजे जीवन में दुख परेशानी
असांजे भंडारा भरपूर हुजनि न, अरे दुख परेशानी छा थींदी आहे। असां हिते खेल था खेॾूं, खेल खेॾते खेॾते अॻियां वधणो आहे, चलो कुझु बि न, दाल रोटी त आहे खाइण लाइ, अंत में सभिनि खे सिर्फ़ु दाल रोटी मिलणी आहे। त हाणे ॾिसो माण्हुनि वटि चीजूं आहिनि बि खाइण लाइ, लेकिन सुठी लॻनि थियूं, लॻनि ई न थियूं, टेस्ट ई न आहे। छोकी ये त वरी तव्हां वटि अचनि थियूं भाॼियूं चीजूं, अचण वारे समय में त उहे ईंदियूं ई न। छोकी गवर्नमेंट में लड़ाई थी वेंदी, सभु लड़ाई झगड़ा कंदा, सभु बंदि थी वेंदो। त बाबा चवनि था कि हाणे हिन रीति सां यादि रखो, मां कंहिंजो ॿार आहियां ऐं इहे सभु आत्मायूं आहिनि, तुंहिंजी दिलि सदा वधी रहंदी न, तो सभिनि खे कोई असांखे दुख बि ॾींदो त असां हुनखे सुख ॾींदा। कोई कंहिंखे दुख ॾे थो, परेशान करे थो, त ॾिसो अगरि तव्हां वटि भंडारा भरपूर हूंदा, खाइण पीअण जा, कपिड़े आदि जा, त माण्हू पंहिंजे दुश्मननि खे बि ॾींदो आहे, ज़रूरत जे समय ते ॾींदो न। त बाबा चवनि था कि पंहिंजी दिलि एॾी वॾी रखो कि कोई तव्हांजी इंसल्ट बि करे, कि तव्हांजो अपमान बि करे, कि तव्हांखे अपशब्द बि चए, तव्हांजे जीवन में घड़ी घड़ी विघ्न विझे, त बि तव्हां हुननि खे सुख शांति ख़ुशी जी खिरनी ॾेई सघो। त सदा सुखी रहे, कोई तव्हांखे दुख ॾे, परेशान करे, तव्हां चओ त सदा सुख में रहो, सदा ख़ुशियुनि में रहो, तो जीवन में ॾाढो अॻियां वधो। चई सघंदा कॾहिं चई सघंदा आहिनि जॾहिं असांजी दिलि वॾी हूंदी, जॾहिं असां सभिनि आत्माउनि खे पंहिंजो भाउ सम्झंदासीं, हुन परमात्मा खे पंहिंजो पीउ, जॾहिं असांखे पतो हूंदो कि असां आत्मायूं परम धाम जा रहण वारियूं, हिन सृष्टि ते आया आहियूं पाठ वॼाइण, तॾहिं असां असांजी हानि करण वारो, असांजे जीवन में विघ्न विझण वारनि खे बि चई सघंदासीं सदा सुख में रहो, सदा ख़ुशियुनि में रहो, तो जीवन में सदा अॻियां। जंहिंजी तव्हां दिलि सां इहो चइण लॻी हो न, परमात्मा खे यादि करे, तेॾी सम्झो तव्हांजी दिलि वॾी थी, तेॾी सम्झो तव्हांजा भंडारा भरपूर आहे। कहिड़ा भंडारा भरपूर रखना है? सदा सुख शांति खुशी में रहण जा भंडारा भरपूर रखना, कॾहिं बि भंडारा खाली न थियनि। त सॼी दुनिया में माण्हुनि खे हाणे हिनजी ज़रूरत आहे, हाणे दुनिया में माण्हुनि खे कंहिंजी ज़रूरत आहे, जीवन में माण्हू पंहिंजे जीवन में संतुष्ट नथो रही सघे, ख़ुशि नथो रही सघे, शांत नथो रही सघे, मेंटल पीस न आहे माण्हुनि खे, सच्ची शांति, असांजो मन सदा शांत रहे, खपे इहो खपे इहो खपे इहो खपे, हिन सां गॾु थो थिए, हिननि जे ॿार नथा करनि, मुंहिंजा ॿार नथा करनि, हिननि जो घर केॾो सुठो आहे, मूंखे त कुझु बि न आहे, हिननि जा कपिड़ा केॾा सुठा आहिनि, हिननि जा ॿार ॾिसो केॾो अॻियां था वधनि, नंबर 1 था अचनि, मुंहिंजा ॿार पढ़नि नथा, ये ॾिसो हिननि वटि केॾो पैसो आहे, खाइनि था घुमनि था ऐश था करनि, मूं वटि त कोई आहे न, मूंखां त कोई पुछे ई नथो। जेका बि मन में हूंदा आहिनि, मूंखे उल्टो सुठो चइनि, गिलानी कनि, मुंहिंजो अपमान कनि, मूंखां छो न पुछनि, मूंखां छो न पुछनि, अहिड़ा अहिड़ा जेका वीचार हूंदा आहिनि न मन में, ये माण्हुनि जे मन खे शांत कंदा आहिनि ऐं जीवन में संबंधन टुटी पई। असांजो जो जीवन आहे, जीअं बि आहे, ये जो जीवन असांजो अॻियां नहीं असां ही चुनियो, ॿिए न चुनियो, ये मां ही चुनियो आहे कि मुंहिंजो जीवन ईअं थियो, त मूंखे ओड़ो मिलियो, मां ई चयो भई ईअं करो त ईअं थी वियो, हाणे ॿियनि खे दोष ॾियो,
ये बाबू जी तो हर एक के जीवन में कोई ना कोई दुख परेशानी। अज माण्हू भले ॾिसे तो ये वॾे गाॾियुनि में घुमनि था, केॾा सुखी आहिनि, पर उन वॾी गाॾी में भी माण्हुनि खे सुख न आहे। माण्हू ॾिसनि था हिननि केॾा सुठा कपिड़ा पाता, पर उन सुठे कपिड़नि में भी उन्हनि खे सुख न आहे, शांती न आहे। माण्हू ॾिसनि था हिननि वटि केतिरो पैसो आहे, केॾो वॾे महलनि में था रहनि, लेकिन अंदरि घर में वञी करे ॾिसो जरा भी सुख शांति न हूंदी। काथे न काथे के न के ॻाल्हि माण्हू रीस करे थो। अॼु जो माण्हू वटि आहे न उनजो आनंद नथो वठी सघे, मूंसां ख़ुशि नथो रही सघे, ॿियनि खे ॾिसे थो हिननि खे असां खां बि ज्यादा सुठो। त अॼु जो असां वटि आहे, सम्झो तव्हां पंहिंजे हिसाब सां ॾाढी सुठा कपिड़ा पाता आहिनि, महंगा सां महंगा, ॾाढा फर्स्ट क्लास, तव्हां कंहिंजी शादी पार्टी वञो, हुते कंहिंखे ॾिठो तव्हां खां बि सुठी ड्रेस, उते ई तव्हांजी ख़ुशी ज़ाहिर थी वेंदी। तव्हां ॿिए खे ॾिठो भई ग़रीब आहे, उहो साधारण कपिड़ो पाए, उहो त पतो ई आहे हुनखे, लेकिन हिते वॾा माण्हू बि सुठा कपिड़ा पाए करे वेंदा, त बि उहो ॿिए खे ॾिसी करे ख़ुदि जो जेको एॾो महांगो एॾो फर्स्ट क्लास कपिड़े जी हुनखे ख़ुशी न हूंदी, छोकी ॿिए जा कपिड़ा ज्यादा सुठा आहिनि। हर हिक जगह ते अलॻि अलॻि टाइप ऑफ वेराइटी आहे। असांखे जीवन में कॉम्पिटिशन न करो, रीस न करो। भई माण्हू खेॾे बि थो, हलो ठीकु आहे खेॾो, सत्संग में ईअं न थींदो। हिते माण्हू भई कॉम्पिटिशन सां छा थो थिए, माण्हू जीवन खे एंजॉय नथो करे। ठीकु आहे, हिननि जा कपिड़ा हिननि जी चॉइस जे हिसाब सां बढ़िया आहिनि, असांखे बि बढ़िया थो लॻे। मां जो पातो आहे, मूं वटि जो आहे ये फर्स्ट क्लास आहे, मां ही हिनखे चूज़ कयो आहे ऐं मूंखे इहो ई खपंदो। हिन न पंहिंजी घोट त नशो चढ़ी, अॼु माण्हू पंहिंजी ॾिसे ई नथो मुंहिंजी थाली में छा आहे, हुनजी थाली में सभु वैरायटी हूंदी फर्स्ट क्लास, लेकिन वो पंहिंजी थाली में ॾिसी करे खाए ई नथो, खाए बि नथो, ॿियनि खे ॾिसी ॾिसी करे जले बि थो। त ॿुधायो हुनजी आत्मा जी बि ख़ुशी ख़तम, हुनजी शरीर में बि भोजन न हुयो, त आत्मा जी शक्ति ख़तम, शरीर में बि भोजन न हूंदो त ताक़त छा पवंदी, वो बीमार थी वेंदो। क्रोध ईंदो अंदरि, बुरा बुरा वीचार ईंदा, शरीर न हलंदो, बीमारी थी वेंदी। फ़ाइदो हिकु त पंहिंजे प्लेट में ॾिसो मुंहिंजी प्लेट में छा आहे, ऐं हुनखे जेतिरो थी सघे न परमात्मा जी यादि में रही करे ॾाढी सुठी रीति सां खाओ, एंजॉय करो। तव्हांजे जीवन में जो कुछ भी आहे, जहिड़ो बि घर, जहिड़ो बि पति, जहिड़ी बि पत्नी, जहिड़ा भी ॿार, जहिड़ी भी चीजूं, जहिड़ो भी खाइण पीअण, जो भी आहे न ॾाढो ई फर्स्ट क्लास। रोज सुबुह जो उथी करे, रोज रात जो सुम्ही उथे में घड़ी घड़ी पंहिंजी पाण खे यादि ॾियारायो, पंहिंजी आत्मा खे, पंहिंजे मन खे, मां आत्मा सुखी आहियां ऐं मूं वटि जो कुझु आहे न वो ॾाढो ई सुठो आहे, सभिनि खां सुठो मूं वटि आहे, सभिनि खां सुठो तंदुरुस्त मुंहिंजो शरीर, सभिनि खां शांत मुंहिंजो मन, सभिनि खां सुठी मुंहिंजी बुद्धि, सभिनि खां सुठा मुंहिंजो संस्कार, सभिनि खां सुठा मूं वटि जो बि मूंखे परमात्मा ॾिनो अथई, शरीर, तन, मन, धन, सभु संबंधी, सभु ॾाढा फर्स्ट क्लास है। खुद खे यादि ॾियाराईंदसि, पंहिंजी बुद्धि में घड़ी घड़ी हिनखे मौज करो, पंहिंजे मन में हिनजी वीचार करो कि मूंखे केॾो सुठो ॾिनो अथई परमात्मा, मुंहिंजा कर्म केॾा सुठा आहिनि जो मूंखे एॾो सुख शांति वारो जीवन मिलियो। तव्हां करे ॾिसो, भले न बि आहे चओ हा आहे, सभु
दुख परेशानी परमात्मा के ॾेई करे सच्चाओ मुंहिंजे जीवन में सुख शांति खुशी आए। तो जीवन में सुख शांति खुशी रहेगी। अच्छा मीठे पेटे खुशी लगे बारन खुशी नाचता बाप दादा जो याद गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सुबह रूहानी वाले शांति जी रूहानी माता बाप दादा की याद गुड मॉर्निंग नमस्ते वरदान है। यथार्थ श्रेष्ठ कर्म द्वारा सफलता के फल प्राप्त करने वाला ज्ञानी योगी तो आत्मा पावनदा की सदा परमात्मा की याद में रहने वाला और परमात्मा की ज्ञान से मनन चिंतन करने वाला जितना होगा ना जो हर कर्म ॾाढो ई तरीक़े सां कंदा। माण्हू चवंदा मां सोचण नथी चाहियां लेकिन वीचार अची वियो, मां ॻाल्हाइण नथी चाहियां लेकिन मुख मां निकिरी वियो, मां अहिड़ो कर्म नथी करण चाहियां लेकिन थी वियो। लेकिन जेकी आत्मा सब परमात्मा सां गॾु रहंदी, हुनजी ज्ञान जेको परमात्मा सां गॾु रहंदी, हुनजो मनन चिंतन में रहंदी, हुनजो हर कम सही थींदो, हुनजी हर सोच सुठी, हर बोल सुठा, हर कर्म सुठा हूंदा ऑटोमेटिकली। वह परमात्मा जी हर रात की भी जब जान दिया, परमात्मा की याद भी कंदी है। इन करे जीवन में सदा ही युक्ति युक्तता ॾाढी तरीक़े सां हलंदी है। जीअं आयो सोचो, जीअं आया ॻाल्हायो, जीअं आया करो। मेरी आत्मा जो सदा परमात्मा की याद कंदी है, उनके ज्ञान जी चिंतन में रहेगी। लोग ना जंहिंजी दिल वॾी आ हुनजा भंडारा सदा भरपूर। कहिड़ा भंडारा? गुण शक्तियुनि जा, ज्ञान जा। जंहिंजी दिल वॾी आ, जो खुद खे आत्मा समझदो आहे, परमात्मा खे यादि कंदो आहे, सभिनि खे पंहिंजो भाउ समझदो आहे, सभिनि खे पंहिंजो समझी करे हलंदो, यही वॾी दिल। अहिड़ी आत्मा जा ज्ञान गुण शक्तियुनि जा भंडारा सदा भरपूर रहनि। ओम शांति। बाबा खे यादि करो।